अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीरी से है एस टीवी न्यूज़ माया खदीजा फातिमा नज़र विजुता हिमल जी अपडेट ते नाज़रीन मीरपुर बठोरो का अली अकबर बकेरे जी रिपोर्ट मूजिब मीरपुर बठोरो गुज़िरे साल तबाही आणींदड़ कारी घोंगड़ी ऐं थरी आरसिम नाले जी कांठी न थियण जे करे हिन वक़्त बि बरसातनि खां पोइ कारी घोंगड़ी ऐं थरी आरसिम नाले में ज़बरदस्त चाड़ अची वियो। इलाइक़े वासी ख़ौफ़ वरतल आहिनि। इन हवाले सां ताज मोहम्मद शाह, मुश्ताक चांडियो, बचियल नंदू, कारदर बख्श ज़ोर ऐं ॿियनि जो चवणु आहे त कारी घोंगड़ी सिम नाले गुज़िरे साल बि बरसातनि खां पोइ वॾी तबाही आंदी हुई, जंहिं सां तालको बठोरो ऐं तालके गोलारची जूं केतिरियूं ई यूनियन काउंसिलूं बुरी तरह मुतासिर थी हुयूं। केतिरा ई माण्हू बेघर थी विया आहिनि, फसल ॿुॾी तबाह थी विया। आबादगारनि खे करोड़े रुपयनि जो नुक़सान थियो हो। हिननि चयो त असां कारी घोंगड़ी जी कांठी वेकर वधाइण लाइ एहतजाज कया, पर कंहिं बि संदन दांव वॾाई न। हिन वक़्तु बरसातनि खां पोइ कारी घोंगड़ी सिम नाले में वॾो चाड़ बरक़रार आहे। हिननि ख़दशो ज़ाहिर कयो त इम्कानी बरसातनि खां पोइ कारो घोंगड़ो वधीक पाणी निकाल करे न सघंदो। हिननि मुतालबो कयो आहे त नोटिस वठी कारी घोंगड़ी ऐं थरी आरसिम नाले जे कपरनि खे मज़बूत करे नुक़सान खां बचायो वञे।